₹323 हले तो हिन वक़्तु तव्हां इंतिजाज नथा कयो। मां सम्झां थो त तव्हांजो हाज़मो थोरो कमज़ोर आहे या हाफ़्ज़ो थोरो कमज़ोर आहे। ऐं भली ॻाल्हि आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी जंहिं महिल सिंध जा माण्हू मूंखे यादि कनि था। मूंखे ख़ुशी थिए थी, मुंहिंजे लाइ इहा ख़ुशीअ जो मक़ाम आहे त घोटकीअ खां कश्मीर खां कराचीअ ताईं जॾहिं बि सिंध जे मथां का मुश्किल वक़्तु आहे त उन्हनि खे JUI यादि अचे थी, उन्हनि खे जमीयत उलमा इस्लाम जो राशिद महमूद सुमरो यादि अचे थो। इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध जो अवाम उमेद मां सम्झे थो, सिंध जो अवाम उमेद मुंहिंजी जमात मां सम्झे थो। लेकिन हिकिड़ो सवाल तव्हां खां बि आहे त हाणे रमज़ान खां 4 ॾींहं पहिरियां मां नवाबशाह में जलसो कयो, मां रमज़ान खां 4 ॾींहं पहिरियां उमरकोट में जलसो कयो, बदीन में जलसो कयो, कमर शहदादकोट में जलसो कयो। मां हाणे हफ़्तो पहिरियां उहे जलसा कहिड़नि हुक्मरान जे ख़िलाफ़ आहे? इमरान ख़ान त कुर्सी ते कोन्हे। लारकाणे में इमरान अहमद ख़ान नियाज़ी साहब त इलेक्शन में कोन हो, मुंहिंजो मुक़ाबिलो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां हो। उहो तव्हांखे नज़र छो नथो अचे? ₹160 महांगाई मार्च वारी तव्हांखे नज़र अचे थी, मुंहिंजी इलेक्शन नज़र छो नथी अचे बिलावल जे ख़िलाफ़? तव्हांखे इस्लामाबाद मुंहिंजी मार्च नज़र अचे थी, मुंहिंजो बदीन जो, उमरकोट जो, थरपारकर जो हाणे 4 ॾींहं पहिरियों जो जलसो नज़र छो कोन थो अचे? हिते मुबीन ख़ान बुले जी इलेक्शन तव्हांखे यादि छो कोन थी अचे? ऐं चलो मां लंबो पे हिते नथो वञा, मुंहिंजे वालिद सॼी ज़िंदगी कहिड़नि हुक्मरान जे ख़िलाफ़ जंग विड़ी, मुंहिंजे वालिद कहिड़नि हुक्मरान जे ख़िलाफ़ जदोजहद कई, मां 13 साल सिंध में कहिड़नि हुक्मरान जे ख़िलाफ़ बरसरे पेकार आहियां। मां लंबी तफ़सील में नथो वञा, सिर्फ़ पोयनि 5 सालनि में अचो कराची खां इस्लामाबाद ताईं 1 मार्च मुंहिंजी जमात कयो, 13 ॾींहंनि ते मुहित, वरी 20 मार्च महांगाई जे ख़िलाफ़ मुंहिंजी जमात कयो, वरी 30 मार्च सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां मुंहिंजी जमात कयो, 3 इस्लामाबाद जे तरफ़ मार्च मुंहिंजी जमात कया आहिनि, घोटकीअ खां वठी करे कराचीअ ताईं अमुन जे लाइ 13 ॾींहंनि जो मार्च मुंहिंजी जमात कयो, वरी 20 अमुन जे लाइ मार्च 6 ॾींहंनि जो सॼी सिंध में मुंहिंजी जमात कयो, कारोंजर जी चोटीअ ते वेही करे धरणो मुंहिंजी जमात हयो, 2 अमन जरगा सिंध में अमुन जे लाइ मुंहिंजी जमात कया, सिंध असेंबलीअ जे ॿाहिरां धरणो मुंहिंजी जमात लॻायो, तव्हांजे दरियाह जे लाइ घोटकीअ में मुज़ाहिरो, कश्मीर में बॉर्डर बंदि, सखर मोटरवे बंदि, मुंहिंजी जमात कयो। बैक वक़्तु सॼे सिंध जे दरियाह जे पुलनि ते धरणा हिकिड़े ॾींहं में सॼे सिंध में लखे माण्हू मुंहिंजे जमात गॾु कया। इहे एहतजाज कंहिंजे लाइ हुया? छा सिंध जे लाइ न? छा सिंध जे अवाम जे लाइ न? मां उन्हनि खे गुज़ारिश करियां थो त मुंहिंजी जदोजहद जारी आहे ऐं जारी रहंदी। न मां कल्ह सुतलुसि, न अॼु सुतला, न सुभाणे सुम्हंदुसि। मां पंहिंजे पीउ जो गोलियुनि में परूण जनाज़ो खणण खां पोइ पाण बि शहादत जे लाइ तयारु आहियां। दीन जे लाइ, धरतीअ जे लाइ सिर ॾियणो पियो त फ़ख्रु महसूसु कंदुसि। लेकिन जेका फेसबुक ते वेही तबसरा था कनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि ईंदड़ इलेक्शन में ज़रदारी साहिब जे ख़िलाफ़ फारम उन्हनि खे